सलाह ॾे पियो। हे असांजो दुश्मन न आहे जो असांखे ग़लति सलाह ॾे। जेकॾहिं पुलिस खे हथ ॾियणो आहे त मार कदमनि ते झुकाए थो ऐं असांजी ॻाल्हियूं मञाए थो, पोइ मंसूर खान जे बारे में सोचींदासीं। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दोलाब जी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोलाब ड्रामे में हाणे दोस्तों पहिरीं ॻाल्हि त अचण वारे एपिसोड में मुराद गिरफ़्तार थी वेंदो। मुराद खे पुलिस ज़ोर ॾींदी त बक़ाया तुंहिंजा सौट किथे आहिनि, ॿाहिरि किथे आहिनि, उन्हनि जो बि हथु ॾे। लेकिन मुराद एॾो त गुस्से में अची वेंदो, चवंदो तव्हांजे इन्हनि हरकतनि सां, इन्हनि जी हरकतनि जी वजह खां अॼुकल्ह तव्हां खां बचो नफ़रत थो करे। तव्हां जॾहिं असली कातिल खे पकड़ियो कोन था, जंहिं मुंहिंजे मथां गोलियूं हलायूं। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामो ज़बरदस्त आहे। सिंधी क़ौम जेको सुतल क़ौम खे जगाइण जे हिसाब सां सभु सुठा डायलॉग लिखिया विया आहिनि, लेकिन किथे किथे कुझु ग़लतियूं बि आहिनि ऐं थोरी ग़लती ते नज़र विझूं। दोस्तों पोइ किस्तनि में तव्हां ॾिठो त मुराद जो जेको चई रहियो हुयो पंहिंजे सौट सोडल खे, मूंखे का अहिड़ी हस्ती आहे जेको जहिड़ो नथी करणु ॾे, जहिड़े खां रोके छॾियो अथई। वरी पोइ किस्त में तव्हां ॾिठो त मुराद पंहिंजे सौटनि खे चयो जीअं राज़न उताक में अचे, शाहनवाज़ खान जी उताक में, तव्हां उन्हनि खे गोलियुनि सां भुञी छॾिजो, तबाह करे छॾिजो। जंहिं राइटर लिखियो आहे कहाणी, उन खां थोरी ग़लती ज़रूरु थी आहे। जॾहिं हू जहिड़ो नथो करणु चाहे, अमुन करणु चाहे थो, वरी ॿी तरफ़ पंहिंजी सौटनि खे चवे थो जहिड़ो कयो। थोरियूं ग़लतियूं आहिनि, लेकिन इहे नोट असां कंदा आहियूं दोस्तों। बाक़ी उहे कहाणी जेको आहे ख़ासि में जेको आहे मंसूर खान जी जेको आहे उहा हिकु कामरेड वारी कहाणी आहे ऐं पंहिंजे कामरेडनि खां हू वॾा कमु वठंदो आहे ऐं हिकिड़ी तनज़ीम रखी छॾी आहे। उन तनज़ीम जो हुन बुनियादु ठाहियो आहे, यानी हुन हिकिड़ी तनज़ीम बाग़ियुनि जी तयारु कई आहे। बाग़ी न चइबो, कामरेड चइबो। ऐं कामरेड जो ॿियो नालो शहदाई आहे, जेको ड्रामे में नालो इस्तेमालु कयो पियो वञे। हाणे अचण वारे किस्तनि में दोस्तों मंसूर खान पंहिंजी माउ खे बि चवंदो तव्हां औरतुनि सां मिली औरतुनि खे बि इन रस्ते ते आणियो, उन्हनि खे हक़ ऐं सच जे विढ़ण जी राह ते वठी अचो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। अल्लाह हाफ़िज़।